ओ मुसलमानों कुरालीए जानी चवी थी अबान अचे हान मको छड्या हां हे अबन ॾाॾनि जो गोठ शहर सॼी ज़िंदगी उमिरि मके में रहम अलाए काॾों आयो अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो तो हले हे कुराली घट वध ॻाल्हाईंदी थी हले मुंहिंजो सोढ़ो नबी मुर्कंदा दालन मथे कंदो करे चवंदा ओ मुंहिंजा रब करीम नाराज़ न थी जाएस मां चवां थो हीअ कुराली भी जन्नत वारी बणजी वञे जो को मुलो हुजे कुरालीअ खे छॾे ये जो ॻाल्हाईंदी हले त ॿिया चारो डंडो ठका मथो करे यकी ॿुधंदो तो हला हेड़ी तेड़ी पर मुंहिंजो साईं मुर्कंदा था हलन चओ नबी हरीस चाहे कुरान तो फरमाया लक़द जाअकुम रसूलुम मिन अंफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम दादा जो सुभान अल्लाह मुझे अगे वरी चूंडे चूंडे एड़ा व्यार तो जेके ओछा के सब निंड प्यार ये गुता दाना अब ने के दो टोप वाले के दो उतार ओए नहीं है ना जागे तो काले आसमान ते काते पुगाऊं हाल सही है निंड्रा हुन के अगो इशारा भी दे यार निंड दी ओन पोएगी याद रही न असांजी नज़र सब नहीं लेउंदी आ ये तो रे अंदर को अंधी हूं जंडरो हां जेको मुतवजो वाइस थी न बुधंदो त मजो मजो न ईंदो आ सब बुधो बुधो था अब मानी ट्रकी खोल दो मानी पाक नबी इमामुल अंबिया हरीस माल जो इरसना दुनिया जो न पाक नबी इमामुल अंबिया के हिरसी हो हालांकि मुझे साईं के रब फरमायो सोना चो ही मके जा जबल सोना करे दे तू भी खो तू जा पोया भी खाइन पर सोने नबी दुआ गुरी अल्लाहुम्मा अहीनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना व शुरनी फी जुमरतिल मसाकीन ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद करीम के दुनिया में राय मिस्कीन करे रो दुनिया मां गुराए मिस्कीन करे गुरा क़यामत वाले न्यारे उतारे मां मोहम्मद करीम के मिस्कीन जी जमात मां उतार जाए फल सारा जा मुसलमानों मुझे मोहम्मद करीम के मिस्कीनी ॾाढी पसंद आ एवरी कावड़े वेठो अचे सी अल्लाह नौज बिल्लाह लोटो भरन के भी तो भरे माके दे ही न तो ओ चरिया क़यामत वारे ॾियारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हेडा हेडा अमीर भी इंदो वो भी मुवहिद तौहीद वारो नमाजी रोज़ात एडो गरीब इंदो गदह गाड़े हलण वारो वो भी नमाजी रोज़ात मुवहिद दाढ़ी वारो पटके वारो जने महशर जे मैदान में इंदा पुछणो थींदो अग में गरीब का चाचा आंदो तई साईं चाचा हुई दुनिया के अंदर वो चंदो मुजारब से आखिरी मिस्कीन थोड़ो को गदा गाडो हलाइंदोस का बटे खटड़ू हुयूं एक बके रिलियूं हुयूं बियो बस कुछ खैरा जल्दी में हिसाब किताब थी विंदुस परवानो मिलंदुस हल जन्नत में होडे अमीर के वेहारींदा दे पुट काडो आंदई बंगला कार काडो आंदई ये जमीन काडो आंदई ये जमीन ही बाग इनमें हिन के 500 साल लगी विंदा यो गरीब 500 साल पहरे जन्नत में विंदो हां मिस्कीनी रब के वलदी थे पाक नबी इमामुल अंबिया रहमतुल्लाह अलमीन नबी वेठान मो अचंदा मुझे साईं जो साहबी दो अचे ओ मुसलमानो ये जो दो अचे त पत्थर कुटी मोटो उन जे पगर में कमीज सजी पगर में बदबू लगी पई पगरा मिट्टी लगी पई दिल
में ख्याल कि मुझो साईं दो जे मुझे साईं जी आदत मुबारक भाकुर पाईंदो मां भाकुर कीअं पाया अदब जी तकाज़ा है चलो साईं के मां हथ ईअं ॾींदुम सोनो नबी अचनि था मुझे साईं जी आदत मुबारक वरन सां भाकुर पाइन नंढनि सां अमीरनि सां भी भाकुर त ग़रीबनि सां मासूम बच्चो ओ जेके मिट्टीअ में भरियल हूंदा हा मुझो साईं उन्हनि के भी खणी करे भाकुर पाए चुमियूं ॾींदो हो अल्लाह अल्लाह साहबी अचे तो मुझे साईं उनके भाकुर पातो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह ओ बचा काने वे साईं मां पत्थर कुटींदो आहियां साहबी जे हथ की मुझे साईं ॾिठो हे छा कंदो जैसे हलाल जी रोज़ी पत्थर कुटे करे बच्चन के खाराईंदो आहियां अल्लाह अल्लाह सोने नबी उन साहबी जो गरीब जो पोरियत जो हारी जो मजदूर जो हथ खणी करे ओ बुलंदशहर जा मुसलमानो सोने नबी उन जो हथ खणी करे पांजे पाक नबूवत वारे चपलन मुबारक ने रखी चुमी नहीं फरमायो अल कासिब हबीबुल्लाह पुट पोरियत अल्लाह जो दोस्त थई मजदूरी में शर्म ना है पोरियत अल्लाह जो दोस्त साहब ही फरमाए तो मां घर वही कमीस लाए रनम घरवारी के मुझी घरवारी चवे थी रोजानो कमीस आनी तो पगर जी बदबू अजो केड़ो अतर हणी आयो ज़ाल के चवे तो अल्लाह जी बानी अतर न हणी आयो महबूबन करीमन सा भाकुर पाए आयो है हां साईं भाकुर पाईंदा गरीबन मिस्किन अजो के मुर्शिद जो दिलो भी जुदा गिलास भी जुदा हां ये तो परे 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 अब चाहे जी परे तो अब साईं तो जी अब साईं या को मरी उठ कोने जो सके खाई दो छडो तो साईं सा मिलो भला हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने पान निकलंदा हा मक्के पाक में या मदीने पाक में वो अग्या पोया साहबी मानु के धिका दीदा नता गलाए अज पीर सा मिलन न हरो को मौलवी अचे परे जो बाबा साहब सा मिलो अरे मुझे महबूब हर एक सा भाकुर पाइंदा हा चो सुभान अल्लाह कुराली चवे दी अबा मुझो सामान इते रख पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरीस अल्लाह तो फरमाए मोहम्मद हरीस कुराली घट वध गालाईंदी भी हले पर मुझे महबूब के हिर्स यो न त बंगला ठन माल ठन अल्लाह अल्लाह मुझे सोने नबी के इयो हिर्स हो उम्मत मुजी वधे उम्मत मुजी घणी दे ऐं सजी उम्मत मां मोहम्मद करीम जी जन्नत वारी बनजी वने तने फरमाई तना कहू व तवालदु व तकासरु फइन्नी उबाही बिकुमुल उमम पान फरमायो निकाह कयो बार घणा जड़ियो मां मोहम्मद करीम जी उम्मत वधे औ एड़ो चंडरो चई तो बचे ही अचे बबार प्यारी प्यार अरे घणा छो न चईसे केरो पाले अल्लाह तो फरमा वला तक़तलु औलादकुम खशियत इमलाक माल जे करे पंजी औलाद के कत्ल न कयो जे मां रब दींदुम त पो रोज़ी जो ज़ामिन केरा औ ए तो चेत न हे जो बार हेले छोरे के जो शादी कर जैसे अग में नौकरी पो छोकरी हां अरे नौजवान वरी सजोरी निसरी रोड ते बीठन अधरा ते कन ते या मोबाइल पई तन हलो काते आ जे तू काते जे मां त बाथरूम में उते बैठो गालाए बाथरूम में हिन जी अच्छी चोरी वडी थी वई अच्छो मथो थियो दंद भजी पिया बिल्ली अया खीरी मुझो समझ मट शानी कोने नबी से फरमायो उनन औरतन सा शादी कयो जेके बार घणा जन हदीस तो आलमन का पूछो साहब जो सही केड़ी खबर त ये घणा लीदी पान फरमायो मानस के दिठो मानस घणी थी रे त वो ये भी बुनियाद ते दी उम्मत क़यामत वारे ॾियारे 120 सिफ़ा उम्मतूं हूंदियूं सभिनी नबियनि जूं उन्हनि में मां मोहम्मद करीम जी उम्मत हूंदी 120 सिफ़ा पाण फरमायो 80 सिफ़त मां मोहम्मद करीम जी उम्मत हूंदी बाकी 40 सवा लख नबियनि जूं उम्मतूं कुल 40 सिफ़ूं 80 सिफ़ा मिठले मोहम्मद करीम जी ब हिस्सा मथे करे छॾियईंसि पाण फरमायो घणी घणी उम्मत पैदा थिए ऐं सॼी जन्नत वारी बणिजी वञे साईं जो ख्याल हो कुराली के कुल कुराली अचे बाबा मुझो सामान इते रख साईं सामान रखियो
अबा तुझी मजदूरी घणी थी मुझे सोने नबी फरमाया नन इन अजरिया इल्ला अल्लाह इनी जो अजर मुखे अल्लाह पान दींदो माई चवे थी अबा नौजवान नालो त बुधो मुझे से फरमाया मां नालो बुधाइंदो मां कावड़ दी वींदियां जे अबा मां तोसां कीअं कावड़ बम तोसां न कावड़ बम छो तो जहिड़ो माण्हू मां ॾिठो ई कोन्हे अचो मथो थियो अॼु ॾींहं ताईं तो जहिड़ो न ॾिठुम जहिड़ी तई सूरत तहिड़ी तई सीरत फुल शहर जा मुसलमानो चओ त मोहम्मद करीम जी सूरत भी सुणी सीरत भी सुणी चओ सूरत में जमाल आ त चओ सीरत में कमाल ई कमाल आहे सुणी सूरत वारो मुंहिंजो दिलबर नबी माई चए थी अबा नालो ॿुधाए साईं फरमाए नालो ॿुधाए मां चए हा मां ॿुधाए साईं फरमायो अम्मा मता कावड़ जी वञे चेबा तो समा कीअं कावड़ बम मुझे साईं फरमाया अम्मा ॿुध जंहिं मोहम्मद जे करे मक्को छॾे आई आहीं न उहो मोहम्मद मां गॾु बीठो आहियां आया ॾाढा त चओ सुभान अल्लाह मां जेका सॼी वाट गारियूं ॾींदी आई हेड़ो तेड़ो मोहम्मद हेड़ो न हुजे या न छॾिया उहो गॾु मथे ते गंढ खणाईंदो अचे पर हुज़ूर जी रहमत तां कुर्बान वञा शफ़क़त तां कुर्बान वञा सब्र तां कुर्बान वञा जॾहिं माईअ चयोसि अब नालो ॿुधाए साईं फरमायो नालो ॿुधाईंदो मां कावड़ जी वेंदी जी तोसां कीअं कावड़ बम सोणा मां त तो जहिड़ो माण्हू न ॾिठो साईं जन नालो ॿुधाएसि त कुराड़ीअ इद्दत ताणी करे चवे थी अबा मां बि बद अख़लाक़ी जी हद कई आहे पर सोणा तो बि अख़लाक जी हद कई आहे अल्लाह केरे त अख़लाक वारो असांजो नबी आहे ऐं असांजा अख़लाक ॾिसो असां पंहिंजे गिरबान में ॾिसूं असांजो अख़लाक केॾो आहे असां में रहमत केॾी आहे असांजो अल्लाह बि रहीम असांजो नबी बि रहीम असांजा नबीअ जा सहाबा बि रहीम ऐं उम्मत में रहम ई कोन्हे रहम ई कोन्हे अख़लाक ई कोन्हे दुआ कयो अल्लाह मोहम्मद ई अख़लाक नसीब फरमाए दुआ क्यों अल्लाह सबनी के रब सही दिल में रहम विजे रहम इरहमु मन फिल अर्ज यरहमुकुम मन फिस समाए जमीन वारन ते रहम कयो त अर्श वारो अल्लाह तव्हां ते रहम करे अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानी व यदी सैयद फरमायो कामिल मुसलमान वो आ जे जे ज़बान ऐं हथ सां ॿिया मुसलमान महफूज़ रहन कामिल मुसलमान वो आ जे हथ सां कंहिंखे न ईज़ाए हुजे ज़बान सां कंहिंखे न अदा जे असां हथनि सां कंहिंखे न ईज़ाईंदासीं त ज़बान सां त ज़रूर ईज़ाईंदा हूं न था ॻाल्हायूं गिला त कंदासीं न गिला कंहिंजा ऐब कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइनि पोइ त असां कामिल मुसलमान थियासीं न दुआ कयो अल्लाह कामिल मुसलमान बणाए कामिल अल्लाह अकबर यो ते सुनो नबी पाक नबी इमामुल अंबिया जो मेराज मोजो साईं जने हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु सलाम दुआ घुरी सोने नबियों ते नमाज पढ़ाई सवा लख नबियन जी इमामत हाने हलंता मुझे साईं जो सफर शुरू हलंदे हलंदे हिकड़ी जाए ते मुझे साईं फरमायो अते आया से टे ताव पेश कया विया हिकड़े में हुयो चई साईं न मां पियो पान फरमाए मां पी तुम उन में पानी हुयो मां पी तुम वरी ॿियो ताव ॾिनो हुयो साईं मां भी पियो पान फरमायूं खीर हुयो मां वो पीतो वरी टियों ॾिनो हुयो पान फरमाई मां न पीअंदुमि जिब्रील चयो सोना चङो थो अवा न पीतो हिन में शराब हो तुंहिंजी उम्मत जे मथां शराब हराम साईं फरमाए वरी अॻिते वियसि हसीनो जमील औरत बीठी आहे चवे थी ओ मोहम्मद बीह मां बीठो मांस बि न मां तकियो मांस बि न जिब्रील चयो साईं चङो थो इन ॾे नवां न तकियो न बीठो या दुनिया ही दुनिया थोड़ो भी तवा तवज्जो ॾियो अवां जी उम्मत सजी आखिरत का वधीक इन दुनिया के पसंद करे सोने फरमायो वरी अॻिते वियासीं हिकिड़ा अहिड़ा माण्हू उन्हनि जा चप एॾा जीअं उठनि जा चपनि मलाइकनि जे हथ में गोश्त आहे किनो बदबूदार उहो गोश्त उन जे पेट में वात में विझंदा था वञनि हे कीअं था वञनि ओ जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह ही केर किसे तुनी उम्मत जो केरे दो जा दुआरी सही उहे माण्हू थई
जेके यतीम जो माल खाइंदा हा दुनिया के अंदर अल्लाह फरमाए तो इन्नल लज़ीना याकुलून अमवालल यतामा ज़ुल्मन इन्नमा याकुलून फी बुतूनिहिम नारा। फरमाए जेके शख्स ओ गजल यतीम जो माल जुल्म जोरी से खाइंदा ये पांजे पेट में जहन्नम जा टाना था भरन। सोने फरमायो वरी अते व्यासे एकड़ा एड़ा मानू नजर आया जंजा पेट एड़ा जेडियो जायू जाइन जेड़ा पेट नाग भी अंदर विछू भी अंदर बलाऊं भी अंदर। मां पुछम जिब्रील हे के रहन जालिम चैसे तुजी उम्मत जा केड़े 2000 डोहारी साईं ये व्याज खोर थई व्याज खोर व्याज खाइंदा व्याज खोर। अब व्याज में 7 मानू गिरफ्तार दवा 7 व्याज एकड़ो खाए बियो खाराए टियों लिखी दे चौथो साहिब थे मतो बीठो आ एकड़े 10 दिनो फुलन में फिलाणो वडो जंजो पेटा ओ व्याज हलाइंदो थई 10 ॾियण वारो भी साईं भला घट में घट गुनाह केतरो व्याज जो मुझे सही फरमायो जे व्याज जो 1 रुपयो खादो पैसो खादई गुनाह एडो तसे जण सकी मां सा 70 भेरा काबे जे अंदर जिना ए मानु काइंदा या नथा गलाए नथा काइन सही मजबूरिया मां चनो इन का पिनो ओ भलो थे पिनन गुनाह ता ही वडो गुनाह हो। हां इन अल्लाह सा जंग जो ऐलान कयो फुल शहर जा मुसलमानों जे रब सा जंग कई जो बचो कोन कारून कारे वो हामान कारे वो शिदाद कारे वो फिरौन कारे वो निमरूद कारे वो इनन ता अल्लाह सा जंग जो ऐलान कयो पर खत्म थिया तबाह हो बर्बाद थिया। सोने नबी फरमाए वरी अगते वयो से एकड़ा एड़ा मानू ओ जंजा धड़ो हिकड़ो मुंडियूं ब ज़बानूं वडियूं बई बाई जो पान फरमायूं जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह ही केर सही है भी तुजी उम्मत जा केड़े डो जा डोरी सही उए मानू थई जेके चुगलियूं न हुतों जो गालियों खणी करे वरी हुते पुजाइंदा हुतों जो गालियों खणी करे वरी हुते पुजाइंदा। पाक नबी फरमा ला यदखुलुल जन्नत नमाम चुगलखोर जन्नत में न वींदो चुगलखोर जन्नत में न वींदो। ये मानू तो वेड़ा है हुतों जो गाल खणी वरी हुते हुतों जो गालियों खणी वरी हुते साईं फरमायो यो चुगलखोर जन्नत में न वींदो। वरी मुझो सही अगते वया ॾिठूं त एकड़ा एड़ा मानून जेके ट्रामे जा न हन ट्रामे जा पांजे मुंह के पिता खल गोश्त टुकड़ा करे तो ले जिब्रील हे केर चई भी तुजी उम्मत जा केड़े 2000 डोहारी चई सही उए तई गिला खो अब केर अल गीबत अशद मिन ज़िना मदीने वाले से फरमाया ज़िना का वधी का गिला जो गुनाह ज़िना एडो गुनाह न है जी गिला ज़ानी ज़िना कंदो बे ही कंदो जे मस्जिद में अची या उते रब के आडो रोई करे दुआ घणदो अल्लाह वो गुनाह माफ कंदुसे पर जेको कंजी को गिला तो करे फरमाए ऐसी ते माफ न कंदो मां जिस ते वो माफ न करे छो हिकरान हुकूकुल्लाह बयान हुकूकुल इबाद हिकरान अल्लाह जा हक बयान बानन जा हक अल्लाह पंजा हक माफ करे रब जी मर्जी आ पर बानन जा हक ऐसी दे भाई फरमाए माफ न कदो मां जिस ते बानो माफ न करे न कयो गिला कुरान में फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनु जुतनिबू कसीरम मिनज़्ज़न्न इन्न बाज़-ज़न्नि इस्मुन वला तजस्ससू वला यग़्तब बाज़ुकुम बाज़ा अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहमा अख़ीहि मय्यितन फकरिहतमूहु वत्तकुल्लाह इन्नल्लाह तव्वाबुर रहीम। अल्लाह फरमाए तो ईमान वारो एक बे में बदगुमानी भी न कयो हेड़ो आ हे मुला हेड़ो हुंदो हे आज हेड़ो न बदगुमानी डो आ बदगुमानी डो
वला तजस्ससु जासूसी भी न कयो बजना बेटा ना जासूसी भी गुनाह मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में किताबन में तो औरत फौत थी वई उन जो जनाज़ो पड़ी वनी कब्र में रखी आया उन भाउ जे पैसनि जी थैली किरी एक दोस्त के चई यार अच कब्र खोटींदो पैसनि जी थैली न भी वई चई तोरो परते भी मां दिए जो भला चेहरो त ॾिसो अल्लाह अल्लाह ये जो कोले ॾिठई उन जी भेण जी कब्र सजी बाहि सां पई बरे जल्दी जल्दी बंद करे मोटी आयो अम्मा के चवे तो अम्मा अदीअ जो केड़ो डो जो उन जी कब्र सजी बाहि सां थी बरे उन जी मां चवे थी अदा तुंहिंजी भेण में ब कम हिकु निमाज़ में सुस्ती कंदी ही हाओ ॿियो कम इहो जो पाड़े वारे घर के कन्नु ॾेई उन जी जासूसी कंदी ही ॻाल्हियूं ॿुधंदी ही छा था चवनि जासूसी करे वरी ॻाल्हियूं खणी करे वञी ॿियनि खे ॿुधंदी ही चुगली वारो कम भी हुयो निमाज़ में सुस्ती भी हुई ऐं जासूसी भी कंदी ही अल्लाह फरमाए तो वला तजस्ससु जासूसी न कयो वला यग़्तब बअज़ुकुम बअज़ा हिक ॿिए जी गिला भी न कयो गिला इया छा तव्हां मां कोई आहे जेको पंहिंजे मोल भाउ जो गोश्त खाए सही न किरात कंदो रब तो कुरान में फरमाए ओ कलमे वारो गिला वॾो गुनाह अथव गिला इए गुनाह इए कम ख़राब जे माण्हू पंहिंजे माउ भाउ जो मोल भाउ जो गोश्त खाए गिला न कयो फरमाए तो वत्तकुल्लाह ॾिजो अल्लाह का जासूसी भी न कयो गिला भी न कयो चुगली भी न हणो रब जे दरवाजे ते अची करे तौबा कयो त रब तव्हांजा समूरा गुनाह माफ़ करे छॾींदो अॻे जेको गिला कंदो हो न किताबनि में जेको कचहरीअ में वेहंदो हो त ईअं जो आयो कचहरी में त धप सॼी कचहरीअ में धप माण्हू सम्झंदा हा बाबा गिलाखोर अची वियो गिलाखोर ऐं हाणे भला धप कान्हे कचहरी में मस्जिद में वेठा आहियूं धप कान्हे उताक में वेठा आहियूं धप कान्हे हाणे भला किला बंदि थी वई छा किला आहे या बंदि थी वई मां तव्हां खां पुछां थो आहे चो अॻे 100 मां हिकु माण्हू ॻाल्हाईंदो 100 मां को गिला कंदो त हिकिड़ो हाणे 100 मां 99 सैकड़ो गिला वो जेका शइ आम थी वेंदी आहे न घणी पोइ उन जी धप न ईंदी आहे तव्हां बैतुल खला में वञो 5 मिंट बस पोइ ठही वेंदो नको हाणे असां गिला ॿुधी या धप ते ठही विया ॿ मुला वेहंदा ट्रेनियूं पाड़ा पटे छॾींदे हेड़ो आहे हीअं हे वरी ॾिस हे हीअं वरी जे ॿ जमायती वेहंदा त ट्रेनियूं पाड़ा पटे छॾी वरी जे 2 मायूं वेहनि सैन वर्मा मां मेरा जवारी रात वही में जो दिसां जहन्नम जो नजारो जो केम तो रुगो मायूं सैन फरमाया ओ मायूं तौबा कयो इस्तिगफार कयो तौबा कयो सदका दियो खैरात दियो मां मायूं जहन्नम में घणी ॾिसम सैन फरमाया मां जो सही असां जो ॾोह केड़ो आहे पाण फरमाया तव्हां में लानत विझण जी आदत घणी बजणियूं थोड़ी घणी को गाल ते लानत कुकड़ के लख लानत कुत्ते के लख लानत मुआ कार्य ते पैर पोई लानत थई बजणियूं वेंदियूं त किला सैन फरमाई इहा तव्हां में आदत तमाम घणी आहे पर्दो भी कयो धाणियन का मोह लिकायो अजो आहे पर्दो कसा ॻाल्हाए पर्दो कोने हो पर्दो आहे हो शहरन में वञो न हे पर्दो आहे कोई तव्हां ॾिसंदो न ॼण धाड़े लथा वञनि पर्दो त नाहे ये धाड़े अखियूं ज़ाहिर पर्दो कयो पाक नबी इमामुल अंबिया जो सफ़र या मथे हलियो परे आसमान ते आदम नबी सां मुलाकात से भला परे आदम आसमान ते आदम नबी सां मुलाकात छो थी इन जे करे इशारो ॾिनई जे करे सफ़र ते वञे त वॾनि खां मोकिलायूं वञजाए ॾाढो आदम वॾो मोकिलाए वञजाए हाणे ईअं हाणे सोरो निकिरी थो वञे त अबे खे ख़बर ई कान्हे
अरे पुट का दे जी अलाए मां के खबर ही अलाए का दे नबी से वया पहरे आसमान ते सफर ते वजन रब इशारो न त आदम सा मिल मोकलाई पोच बे आसमान टे चौथे पंजे छह सते आसमान ते इब्राहिम नबी सा इब्राहिम नबी का पहरे आसमान ते आदम सा मिलियो आयो आखिर में अब इब्राहिम सा मिलियो जने मथे वया सिदरतुल मुंता एकड़ो बेर जड़ो वड़ा सजन फरमाए मां उन वण दे हर हर दिसा पयो पन्नो हिको हिको एडो जे हाथी जे कन जेडो जिब्रील भी रहे जाते इत या जिब्रील जो मकाम रहन पाक नबी इमामुल अंबिया दे रफरफाई सोनो नबी उनते चढ़ी वेठो जिब्रील भी रहो पाक नबी फरमायो जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह छो बीठे सही मुझो दर्जो ते पूरो हद मुजी ते पूरी जिब्रील भी रहो सोना हितां जे करे एक वार भी सुरंदुम अल्लाह जे नूर से मुजा पर सड़ी दींदो ओ सोना यवा जो शान दवा वञो जिब्रील भी रहो फुल शरजा मुसलमानो जाते जो नूर जे सरदार जो शान खुटो उता वरी बशर जे सरदार जे शान जी इब्तिदा दी थे ए नूर भी सोनो नबी मथे वयो रफ रफ मथे दा वजन मुझे सोने नबी फरमायो तेरे अर्शे मुअल्ला ते पो तुम जुती लैंड ना दो कम छो तेरे जनाबे मूसा कलीमुल्लाह तूर सीना जबल दे आयो हो रब चस ओ मूसा भी फखलहना लईका इन्नका बिलवादिल मुक़द्दस तो ओ मूसा जुती लो या वादी मुक़द्दस मुझे सही फरमायो मां भी जुती ला जोरा दो फरमायो ओ मता का मुझे रब करीम फरमायो मुझा महबूब नबी सोना नबी दिलबर नबी जुती नला साईं तू जुती सुदो सोना तू जुती पाई हुआ साईं जनाबे मूसा नबी के तूर सीना जबल दे तवा एरा इशारो करो धीउ भी जुती ला पो अल्लाह फरमाए मुझा महबूब हो मूसा हो तू मोहम्मद मूसा का जुती इन करे लाराम इन जबल ते मुझो नूर लगे मूसा जो कदम लगे मूसा शान वारो बन जीवने ओ मुझा दिलबर नबी ओ मुझा सोना नबी ओ मुझा प्यारा नबी तू जुती सुदो तुझी जुती मुझे अर्श के लगे तो मुझो अर्श शान वारो बन जीवने असा देवबंद जो अकीदो जमीयत उलमा इस्लाम वारन जो अकीदो तो मुझे साईं जे जुती मार जो शान चो अर्श का सफर जो रातियों घड़ियों मोटी जो सफर जो रातियों घड़ियों ऐसा गलाए एक रात मेराज वारी भी रात हिजरत वारी मेराज वारी रात रफीक मिलो हिजरत वारी रात भी रफीक मिलो मेराज वारी रात जे रफीक जो नालो जिब्रील अमीन हिजरत वारी रात जे रफीक जो नालो अबू बकर सिद्दीक अल्लाह अल्लाह बुधो मेराज वारी रात वारो रफीक हलो मदीनो मदीनो हाओ तूर सीना जबल बैतुल मुक़द्दस सतई आसमान सिदरतुल मुंतहा दे भी रहो हिजरत वारी रात को रफीक हलो मक्के पाक का हलो मदीने बदर में ओद में हुनैन में खंदक में हाओ मुझे साईं सा जो मदीने में भी गडो हो गार में भी गड्डा त जो अबू बकर सिद्दीक जो मज़ार में भी गडो सतो पयो थई तोड़ निभाई जिब्रील तोड़ न निभाई अद में भी रहे सजन मते आवाज आयो उदनो या मोहम्मद वेजवा ओ मुजा मोहम्मद उदनो या अहमद वेजवा मुजा अहमद उदनो या खैरल बरी वेजवा मुजा सबनी का भला चो न सुभान अल्लाह रब तो चवे मुजो मोहम्मद सबनी का भलो इल्म में सबनी का भलो इल्म में अखलाक में सूरत में सीरत में जमाल में कमाल में रफ्तार में गुफ्तार में जज्बात में हालात में ख्यालात में हर बात में हर गाल में
मुझो मोहम्मद सबनी का मथे आ नबियन का भी मथे वे जो कुरान तो फरमाए सुम्मदना फतदल्ला सुम्मदना फतदल्ला वे जो तो वे जो तो साईं के द्रोवे जो तो फरमाए तो वकान काब कौसैन औ अदना ओ जी तीर कमान जा मुंडा पान में वे जाऊदान अल्लाह मोहम्मद दे रो वे जो तो एडो पांजे महबूब के वेजो कई वेजो आ सोना वेजो आ हलिया 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 तमाम वेजो जड़े फरमाई सुबहान सुबहान अल्लज़ी असरा बिअब्दिही इन में उलमा बट नुक्ता लिखया है सुबहान सुबहान जाके चे पियो अब ता का सोनी से दिसो तो छा चवंदा हो अदा गलाए जरे महबूब मोहम्मद नबी पांजे रब जे सामो वियो अल्लाह फरमायो सुबहान सुबहान बियो नुक्तो यो लिखियो तऊं जरे मोजो साईं मथे वयो कोई भी न वयो जाते न जिब्रील न नबी सब हेठ सतई आसमान हेठ सतई जमीनों हेठ जबल हेठ वण हेठ सब हेठ पर मुझो मोहम्मद सबनी का मथे मथे रब तो फरमाए हाओ मता को ये चवे मोहम्मद अल्लाह दे रोवे जो तो हाने फर्क ही कोने नन रब तो फरमाए सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर